रहीम असां स्ट्रक्चर सेंटेंस जो पढ़ी चुका आहियूं त सेंटेंस कीअं ठहंदा आहिनि। अॼु असां टेंसिस शुरू कंदासीं। पहिरियों ज़मानो आहे प्रेज़ेंट इंडेफिनिट या प्रेज़ेंट सिंपल टेंस। हिनखे इंडेफिनिट बि चइबो आहे, सिंपल बि चइबो आहे। सिंधीअ में हिनखे असां ज़मान हाल सादो चवंदा आहियूं या ज़मान हाल मुतलक़ चवंदा आहियूं। ठीकु आहे। ही इट एक्सप्रेसिस यानी ही ज़मान छा खे ज़ाहिर कंदो आहे, छाजे लाइ इस्तेमालु थींदो आहे। कंस्टेंट आहिनि, हमेशह सदाईं सच रहंदियूं। ॿियो आदतनि खे ज़ाहिर कंदो आहे। टियों परमानेंट सिचुएशन यानी कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके सदाईं मुस्तक़िल परमानेंट हालातूं रहंदियूं। कॾहिं कॾहिं फ्यूचर जी माना में बि हीउ ज़मान इस्तेमालु थींदो आहे। शयुनि जा एग्ज़ाम सो जनरल ट्रुथ या जनरल फैक्ट्स। द सन राइज़िस इन द ईस्ट। सिजु जेको आहे उहो ओलह में लहंदो आहे। इहो जनरल ट्रुथ आहे। कॾहिं बि सिजु ॾखिण या उत्तर में न लहंदो आहे, सदाईं ओलह में लहंदो आहे, ओलह जे तरफ़ या ओलह ॾे लहंदो आहे। ठीकु आहे। जनरल ट्रुथ आहे। इन जे लाइ असां प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु कंदासीं। या हैबिचुअल थिंग्स जे लाइ यानी आदतुनि, जीअं ही गोज़ टू स्कूल डेली, ही रोज़ानो स्कूल वेंदो आहे। हाणे हीअ हैबिट आदत करे छॾी आहे, रोज़ानो जे बुनियाद ते स्कूल वेंदो आहे। या परमानेंट सिचुएशन, जीअं दे लिव इन कराची, उहे कराचीअ में रहंदा आहिनि। इहा हिकिड़ी परमानेंट सिचुएशन आहे, मुस्तक़िल सिचुएशन आहे, यानी सदाईं कराची में रहंदा आहिनि। इन जे लाइ बि प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो। चोथों कॾहिं कॾहिं असां फ्यूचर जी माना जे लाइ बि इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं स्कूल ओपन्स इन ऑगस्ट, स्कूल अगस्त में, जून हले थो, मतिलबु अगस्त में न आहे पर खुले थो। हर साल स्कूल अगस्त में खुले थो, जीअं जुमिलो चवंदा आहियूं पाण। त हाणे इहो जेको ज़मानु आहे एक्चुअली जेको आहे प्रेज़ेंट इस्तेमालु थियल आहे, पर माना फ्यूचर जी। या जुमिलो आहे न, वेन डज़ द ट्रेन कम। जीअं असां स्टेशन ते बीठासीं, पोइ असां पुछूं था पिया ट्रेन कम, माना ट्रेन कॾहिं अचे थी, आई न आहे, माना फ्यूचर। ज़मान हाल सादो जेको आहे उहो जनरल फैक्ट्स खे ज़ाहिर कंदो, हैबिट्स खे ज़ाहिर कंदो, परमानेंट सिचुएशन्स खे ज़ाहिर कंदो, या फ्यूचर मीनिंग खे ज़ाहिर कंदो। ठीकु आहे। ऐं हिन ज़माने जी तव्हांखे मां पहिरियों ॿुधायुमि त थो था थियूं वग़ैरह बि इस्तेमालु थींदो आहे। जीअं मां सोचां थो, आई थिंक। ठीकु आहे। इहो प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। ऐं दो आहिनि, दा आहिनि, दियूं आहिनि, दा आहिनि वग़ैरह वग़ैरह। जीअं हाणे ही गोज़ टू स्कूल, ही स्कूल आहे। ठीकु आहे। या दे लिव इन कराची, उहे कराचीअ में रहंदा आहिनि। इहे निशानियूं अॻ में पढ़ी आया आहियूं। इन जे करे वधीक तव्हां वीडियो ऐं पहिरियों वीडियो ॾिसंदा, वधीक डिटेल्ड हिन में तव्हांखे स्टडी ऐं मुतालो मिलंदो। थैंक यू फॉर वॉचिंग।